पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां बरसातुनि सबबि थियल नुक़साननि जी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां सखर, लाड़काणो ऐं ख़ैरपुर समेत सिंध में थियल नुक़सान ऐं इमदादी सरगर्मियुनि जी तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सखर ऐं लाड़काणो डिवीज़नूं हिकु भेरो ॿीहर मौसमियाती तब्दीलियुनि जो शिकार थी वियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त सखर ऐं लाड़काणे जे हेठाहीं वारनि इलाइक़नि मां फौरी तौर बरसाति जो पाणी निकाल कयो वञे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो त ख़ैरपुर ज़िले में डैम में लॻल खंड जी फौरी जांच कराई वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त रिलीफ बहाली वारो खातो ऐं PDMA पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कनि।